असांजे समाज जे अंदरि बेहसी सबबि हमेशह सच्चा ऐं ख़रा किरदार अकेला रहिजी वेंदा आहिनि। जेके किरदार समूरी ॼमार समाज लाइ जाखोड़ींदे गुज़ारीनि, उन्हनि खे जेकॾहिं समाज ॾुखे वक़्त में विसारे छॾे त खेनि यकीनन तकलीफ़ पहुचंदी। अहिड़ो हिकु खाउड़ किरदार बॉर्डर प्रेस क्लब जो अॻूणो सदर समाजी कारकुन इक़बाल अहमद चन्ना आहे, जेको बीमारीअ जे बिस्तरे ते पइजी वियो आहे ऐं पंहिंजो अलाह तलह इलाज ते ख़र्च करे चुको आहे। बॉर्डर प्रेस क्लब जे अॻूणे सदर जनरल सेक्रेटरी ऐं मुख़्तलिफ़ इदारनि KTN कोशिश अवामी आवाज़ हिलाल पाकिस्तान में सदाईं मज़लूमनि जी धुर थी सचाई सां सहाबत कंदड़ सोशल वर्कर इक़बाल अहमद चन्ना जहिड़े जे साई मादे जे अल्सर ऐं फिफड़नि में पाणी भरिजी वञण सबबि घुमण फिरण खां लाचार बीमारी जे बिस्तरे ते पइजी वियो आहे। गुज़िरियल 5 सालनि खां कराचीअ जे लियाकत नेशनल इस्पताल मां हलंदड़ महांगाई इलाज ऐं टेस्टुनि ते कुझु मसीहा दोस्तनि जी मदद समेत पंहिंजो समूरो अलाह तलह ख़र्च करे छॾियो अथसि। हाणे वधीक इलाज लाइ वटि ताक़त बि न रही आहे। सिंध सरकार सहाफ़ी तंज़ीमूं समाजी दोस्त ऐं मुख़ैर इंसान दोस्त माण्हू हिन ग़रीब सहाफ़ीअ जे इलाज लाइ कोशिशूं वठी संदसि ज़िंदगीअ जो ॾीओ उजामण खां बचाए सघनि था। संदसि जे राब्ते जो नंबर आहे 03442407695। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।